घोटकी में कच्चे वारे इलाइक़े में मुसलसल बरसातुनि ऐं संदूर दरिया में 4 खां पोइ बोर जे पाणी तबाही मचाए छॾी। ॻोठ अब्दुल रज़ाक़ सब्ज़ोई ऐं दरगाह ख़ैर शाह बुखारी समेत केतिराई ॻोठ पाणी हेठि अची विया। ॻोठाणा गुज़िरियल केतिरनि ई ॾींहनि खां पाणी में फाथल, पर ज़िले इंतिज़ामिया तोड़े सिंध सरकार का बि सार नाहे ॾिनी। सरकार पारां मुतासिरनि जी वाहर न करण ख़िलाफ़ ॻोठाणनि सैयद मुमताज़ शाह ऐं गुलाम सरवर, आरिफ महर, सूमर अली सब्ज़ोई, शान महर ऐं ॿियनि जी अॻवानी में मुतासिर ॻोठाणनि एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे दाहींदे चयो त बरसात ऐं ॿोॾि सबबि पाणी दरगाह ख़ैर शाह बुखारी ऐं ॻोठ अब्दुल रज़ाक़ सब्ज़ोई समेत केतिरनि ई ॻोठनि खे ॿोड़े छॾियो आहे, जंहिं करे केतिराई घर ॾही पट थी विया आहिनि। खाधे पीते जो सामान ई माल मवेशी बि पाणी में लुढ़ी वियो आहे। केतिराई ख़ानदान मर्द तोड़े औरतूं ऐं मासूम ॿारड़ा पाणी में फाथल आहिनि। मुज़ाहिरीन वस वारनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी मुतासिरनि जी वाहर करे असां जूं ज़िंदगियूं बचायूं वञनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।